सिंधु माथरी की तहज़ीब ते तहक़ीक़ के सिलसिले में रुख़सदी अवां सां मुखातिब आहियां। अॼु पाण सिंधु सभ्यता ते तहक़ीक़ कंदड़ माहिरनि ते ॻाल्हि ॿोल जे सिलसिले में आस्को परपोला बाबति ॻाल्हाईंदासीं। फिनलैंड जो आर्कियोलॉजी माहिर आस्को परपोला सिंधु सभ्यता के लिखत ते गुज़रियल 40 सालनि खां तहक़ीक़ करे रहियो आहे। क़दीम लिखतुनि, ॿोली ऐं सकाफ़तुनि ते तहक़ीक़ कंदड़ हिन फ्रेंच स्कॉलर आस्को परपोला 1941 में जन्म वरितो। फिनलैंड के हेलसिंकी यूनिवर्सिटी से लाॻापियल हिन प्रोफेसर सिंधु लिखत ते तहक़ीक़ के हवाले से वॾी मशहूरी माणी है। जेतोणीक पाण सिंधु लिखत के पढ़ने में का कामयाबी हासिल न कई है, पर हिन उन तहक़ीक़ के अॻिते वठी हलण ऐं नतीजन ताईं पहुचाण लाइ बुनियाद ज़रूर फराहम किया है। परपोला सिंधु लिखत ते तहक़ीक़ कंदड़ माहिरनि जे इन सिफ़ में शामिल रहियो है जेकी दरावड़ी तस्वर ते हलंदे तामिल ॿोलीअ के बुनियाद बनाए सिंधु माथरी के हिन क़दीम लिखत ऐं ॿोलीअ के पढ़ण ऐं सम्झण की कोशिश करे रहिया आहिनि। संदसि सिंधु लिखत ते तहक़ीक़ सां गॾु सिंधु सभ्यता मुतालिक़ हिक ॿी वॾी कोशिश मुंहनि जो दड़ो समेत हिन माथरी के ॿियनि क़दीम मागनि तां मिलियल मोहरूं आहिनि। उन्हनि मोहरुनि बाबति 3 जुल्दनि में लिखियल किताब जो पाण शरीक एडिटर है। ये 3 जुल्द 1987, 1991 ऐं 2010 में शाया किया। परपोला दुनिया के इन क़दीम लिखत के समझण ऐं पढ़ण की कोशिश तौर फिनलैंड के माहिरनि की एक टीम तश्कील ॾिनी। हिन ई संदसि टीम तरफां मुर्तब कयल नतीजन बाबति संदसि किताब सिंधु लिखत के पढ़ने की कोशिश कैम्ब्रिज यूनिवर्सिटी प्रेस में 1994 में छपजी पधरो थियो। परपोला पंहिंजी तहक़ीक़ ज़रिए यह ॻाल्हि साबित करने की कोशिश कई है तो सिंधु सभ्यता की लिखत ऐं ॿोली दरावड़ी ज़बान के ख़ानदान से ताल्लुक़ रखे थी। हिन अॻूणी सोवियत यूनियन के रूसी माहिरनि हेरास ऐं कनोरोज़ोफ की इन थ्योरी के अॻिते वधाइण की कोशिश कई है, जंहिंमें रूसी माहिरनि यह दावा कई हुई तो हिननि सिंधु लिखत के पढ़ने में कामयाबी हासिल कई है ऐं सिंधु माथरी के वारसनि की ॿोली ऐं लिखत प्रोटो दरावड़ी हुई। परपोला जेतोणीक रूसी माहिरनि के दरावड़ी ॿोलीअ वारी दावा के तो पंहिंजो कयो, पर इन्हनि माहिरनि की ॿोली ऐं लिखत के पढ़ण बाबति तजवीज़ कयल नतीजन के मञण का इनकार करे छॾियो। परपोला तरफां सिंधु माथरी की तहज़ीब ऐं ॿोलीअ के दरावड़ी करार ॾियण ते खेसि 23 जून 2010 ते मुनक़द कयल आलमी क्लासिकल तामिल कॉन्फ्रेंस में क्लासिकल तामिल एवार्ड सां नवाज़ियो वियो। महिरबानी।